जगड़े सभी के सिर्फ आजाद कर चाहिए कुछ कला के दिलाए भाई तव्हां आजाद हो ताकि जेको वणे ईअं करो तव्हांखे कोई केस न थींदो तव्हांखे कोई कुछ चवंदो न तव्हांखे जीअं वणे ईअं करो तव्हांखे को पुछण वारो न हूंदो न को कानून हूंदो न कुछ हूंदो जेको बि आहे तव्हांखे सभु आज़ाद हो न पुलिस हूंदी न कोई चङाई हूंदी न कोई चङो मुड़ुसु हूंदो अगर आजाद कंहिंखे छॾे छा कहिड़ी जान माल इज्जत मिल्कियत मां कुछ बचंदो सब लुट पार पइजी वेंदी जेको बि कुछ आहे सब कुछ ख़त्म थी वेंदो कुछ बि न बचंदो 2 कलाकनि में सब कुछ ख़त्म करे छॾींदा जेको बि कुछ आहे पर जेकॾहिं कंहिंजी इज्जत मान ख़ैरत पैसो पदारत माल मिल्कियत कुछ बचल आहे तो पोइ उनजो कारण इहो हूंदो आहे जेकॾहिं मां ग़लति कंदुमि त मूंखे जेल मिलंदी तकलीफ़ मिलंदी सज़ा मिलंदी मूंखे मार मिलंदी या सज़ाए मौत मिलंदी उन ख़ौफ़ जे करे इंसान ग़लति न कंदो आहे छाकाणि पतो हूंदो आहे करण सां मूंखे हीअ चीज़ ग़लति थी करे मिलंदी जेकॾहिं नतीजे जो फ़र्क़ु न पहुचे सज़ा जी ख़बर न हुजे त पोइ कुझु बि न बचंदो त साॻे नमूने असांजी ज़िंदगी हूंदी आहे जेकॾहिं असांखे पतो हुजे ही कुझु खाइण सां मूंखे अॻिते हली करे ही बीमारी थी भई मां कुझु खाईंदुमि मूंखे वात में कैंसर थींदो ही कुझु पींदुमि मूंखे लिवर में ख़राब थी सघे थो हे कुझु खाइण सां मुंहिंजी किडनी ख़राब थी सघे थी हिन खाइण सां मूंखे बीमारी थी सघे थी ऐं उहे कॾहिं कॾहिं असांजे साम्हूं बि ईंदियूं आहिनि जंहिं महिल इंसान लापरवाही कंदो आहे पर जॾहिं बीमारी ईंदी आहे पोइ हालत छा हूंदी आहे असां इहो इंतज़ार छो कयूं बीमारी थिए पोइ छॾींदो असां बीमारी को अॻु छो नथा छॾियूं छाकाणि त अॻु में असांखे ॼाण न हूंदी आहे या असां लापरवाह पर जॾहिं उहा सज़ा मिलंदी आहे त ॾाढी ॾुखी थींदी आहे तकलीफ़ न थींदी आहे तंहिंजे करे असां चऊं मुंहिंजी ज़िंदगी आहे मूंखे जीअं वणे असां ईअं करूं कॾहिं बि न असांखे पंहिंजी ज़िंदगी सां खेॾण या पंहिंजे तरफ़ां कुझु ग़लति करण जेको इंसान पाण कुझु बि थोरो ग़लति कंदो आहे उहो वॾे में वॾो पाप हूंदो आहे वॾे में वॾो गुनाह हूंदो छाकाणि त ज़िंदगी बि असांजी कोन्हे असांजी हुजे असां आज़ाद आसीं असांजी ज़िंदगी कोन्हे असांखे जंहिं पाले करे वॾो कयो आहे एतिरो कुझु खारायो आहे एतिरो कुझु पढ़ायो आहे पढ़ायो आहे लिखायो आहे एतिरी महिनत कई आहे उन्हनि वॾनि जो असांजे मथां कर्ज़ु आहे असांखे लाहिणो आहे उन्हनि असांखे एतिरा सुख ॾिना ऐं अगरि असां उन्हनि खे मौत में उहे सुख न ॾिनासीं इहो वॾे में वॾो पाप हूंदो छाकाणि त असां उन्हनि जेको गुनाहगार हूंदासीं जेकॾहिं असां कोई चीज़ ग़लति इस्तेमालु कयूं था जेकॾहिं असां का चीज़ ग़लति वठूं था त पोइ सिर्फ़ ॾोह असांजो न हूंदो असां जंहिंखे ॿार आहिनि घर आहिनि परिवार आहिनि दोस्त आहिनि साथी आहिनि रिश्तेदार आहिनि जेका उन्हनि सभिनी खे तकलीफ़ पहुचंदी उहे जेके ॾुखिया थींदा उन्हनि खे जेको संभालण वारो कोई न हूंदो
उन्हनि सभिनी जो पाप असांजे मथां। असांखे छड़ो पंहिंजो पाप न हूंदो, उन्हनि सभिनी जो पाप असांजे मथां। साॻे नमूने असांजो ग़लति हलण हुजे, असांजो ग़लति ॻाल्हाइण हुजे, असांजो ग़लति तरीक़ो अपनाइण हुजे, उहा सभु चीज़ साॻी ॻाल्हि आहे। असां चवंदा आहियूं असां घर में हुजूं, साथ में हुजूं, अगरि असां गुस्सो कयूं था, असां कोई ग़लति लफ़्ज़ ॻाल्हायूं था, भई असां ॻाल्हाइण वारा त हिकु, पर असांजे करे भई जेको सॼे घर खे ख़ौफ़ थिए थो, परेशानी थिए थी, मायूसी थिए थी, सभिनी जा मुंहुं लही वञनि था, सभिनी अंदर में हलचल हले थी, तो सभिनी जा मुंहुं सुकाइण ऐं सभिनी खे ख़ौफ़ ॾियण ऐं सभिनी जी मुस्कुराहट खसण जो पाप सॼो असांजे मथां ईंदो आहे। असांखे लॻंदो आहे शायदि मां हिकिड़े गुस्सो कयो, कुझु बि न थियो, पर हक़ीक़त में हिकु जे करे जेतिरनि जा बि मुंहुं कुमारजी विया, लही विया, जन में कुछ गलत समझो, क्योंकि अंदर में मायूसी थी, परेशानी थी, खौफ में तो उन्हें सभिनी खे खौफ़ज़दा करण, मायूस करण, उनखे तकलीफ़ में विझण जो सॼो गुनाह असांजे मथां ईंदो, छाकाणि असां कयूं। पर जेकॾहिं असां मुस्कुराईंदासीं, असां कंहिंसां चङो ॻाल्हाईंदासीं, चङो हलंदासीं, ऐं असां हिकु जे करे अगरि सॼो घर मुस्कुराईंदो, उन्हनि खे ख़ुशी थींदी, उन्हनि सभिनी जी मुस्कुराहट जो फल असांखे मिलंदो ऐं असांजो पूरो जीवन महकंदो रहंदो, मुस्कुराईंदो रहंदो, महकंदो।